जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते, अच्छा तुम्हारे ज़ाब्ते हम नहीं मानते। असां IBA 40+ वेटिंग कैंडिडेट PhD GST मेल स्टोर फीमेल 120 ॾींहनि खां सरापा एहतजाज आहियूं। असां इस्लामाबाद बि वियासीं ऐं सिंध जो हिकु प्रेस क्लब ते बि रिकॉर्ड करायोसीं, पंहिंजो प्रेस क्लब ते असां पंहिंजो बयान रिकॉर्ड करायोसीं। उन खां पोइ फिरी असां वरी कराची प्रेस क्लब ते वेठा आहियूं। 120 ॾींहनि खां पोइ बि असां सां सिंध गवर्नमेंट जो को बि नुमाइंदो या को बि मिनिस्टर असां सां ॻाल्हियूं करण न आयो आहे त आख़िर असांजा मसला आहिनि छा ऐं असांजा मसला ॿुधण लाइ बि तयारु आहिनि। पर उन खां पोइ बि असां पढ़िया लिखिया नौजवान आहियूं। असां इलाही दफ़ा ॻाल्हियुनि जा दर खोले रखियासीं ऐं असां पाण बि हली वियासीं। त चवंदा आहिनि सिंध जो हिकिड़ो दस्तूर आहे, जे अगरि खून थियल दुश्मन बि अगरि दर ते अचनि न त उन्हनि खे बि मान ॾिबो आहे। हक़ सच ते हुजण जे बावजूद बि सॼी सिंध जी तारीख़ में कॾहिं बि ईअं न थियो त सिंध खे हार्ड ऐं सॉफ्ट में विरायो वञे, टॉप टू बॉटम मेरिट छॾे करे 32 खया वञनि ऐं पंहिंजे तालकनि में जेको आहे सो डबल दफ़ा एसीडी ॾिनी वञनि, हज़ार उस्ताद एक्सेस खया वञनि। उन खां पोइ असांखे जेको आहे सो डिस्क्वालीफाइड या अनक्वालीफाइड पर्सन करार ॾेई करे चवनि था हाणे सीटूं करण खे। असां साईं सरदार शाह सां रिसेंटली मिलियासीं 13 अक्टूबर ते साईं जन खे असां हर हिकु शइ पेश कईसीं, STR AC न्यूज़ वग़ैरह ऐं पॉलिसीज़ जेके बि हुयूं हर हिकु शइ असां उन्हनि खे ॿुधाईसीं। उन खां पोइ साईं जन जो चवणु इहो हुयो त मूंखे कुझु वक़्तु छॾियो, मां तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधां ऐं पढ़ां ऐं पंहिंजे डिपार्टमेंट सां डिस्कस करे छा करे सघां थो। पर उन खां पोइ बि असां हुनखे क्लियर करे चेतावनीसीं 143 कलम लागू आहे जेको तव्हां असां लाइ कयो आहे ताकी असां इंसाफ़ न घुरूं। पर तव्हां 46 कलम लागू करे मजबूर कयो असांखे त असां ढाड़े न थियूं, असां दहशतगर्द थियूं, असां कलम ऐं किताब छॾे हथियार ऐं गोलियूं खणूं। पर इहो दस्तूर कॾहिं ख़तमु थींदो? सिंध जी अॻु नौजवान नस्ल तव्हां ख़राब करे छॾी आहे। जारी कयो, जारी कयो। IBA 40+ कैंडिडेट्स है, वेटिंग कैंडिडेट्स वो तमाम कैंडिडेट्स जो अभी तक इंतजार कर रहे थे 4 साल गुजरने के बावजूद। जैसा कि पता है कि हमारी नई पॉलिसी के मुताबिक जो भी 35+ कैंडिडेट्स होंगे वो आगे किसी भी जॉब में अहल नहीं होंगे अप्लाई करने के, ज़्यादा ओवर एज होने की वजह से। तो हम सब पे ये मुतालबा है सरदार शाह साहब से कि हमें भी जो हम 40+ कैंडिडेट्स हैं हमें मौका दिया जाए और हम सब जो है सिंध के वो नौजवान हैं जो मेरिट पे आए हुए हैं तो हम सिर्फ वेटिंग में रह जाएंगे। हम सब का ये मुतालबा है कि हमें सिंध में और कराची में मौजूद तमाम वेटिंग कैंडिडेट्स को PhD और GST में सीट फराहम की जाए। सो असां पुरमन एहतजाज करे रहिया आहियूं। सिंध गवर्नमेंट के का भी परवाह न आहे, मुसलसल लातालकी मुसलसल असांजे मथां ज़ुल्म, केॾीमहिल असांजा नौजवान गिरफ़्तार था कया वञनि, केॾीमहिल असांजी नियाणियूं ऐं मुसलसल असांजा ज़ुल्म कयो अथनि। असांजो मुतालबो इहो ई आहे, असां अॼु रैली जी सूरत में रेड ज़ोन जी तरफ़ मूवमेंट कंदासीं। असां सिंध गवर्नमेंट में लिखत में ॾेई चुका आहियूं त असांजा जेके मुतालबा आहिनि टाइम पीरियड वधाए करे रहियल ऐं वेटिंग उम्मीदवार भर्ती कया वञनि, उन्हनि खे एडजस्ट कयो वञे। ऐं बिलावल साहब जेको चेयरमैन आहे उन पार्टीअ जो, उनजे तक जा 40 खां 50 इमारतुनि वारा दरपजार जिते रोड में रस्ते ते आहिनि ऐं सरदार शाह तक जा फेल उम्मीदवार स्कूल में आहिनि। इन ज़ुल्म इन नानसानी जे ख़िलाफ़ असां जिते गॾु थियूं। असांखे इंसाफ़ खपे, असांखे नोटिफिकेशन खपे, असांखे पंहिंजा ऑफर ऑर्डर खपनि। जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते, अच्छा तुम्हारे ज़ाब्ते हम नहीं मानते।